अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾामया संझा सैयद हल्लासी हेडलाइंस तरह। वज़ीर आज़म इमरान खान पारां खंड सस्ती थियण ते मौश टीम के वाधायूं। इमरान खान जो चवणु आहे त खंड 81 रुपया फी किलो विकिरो थी रही आहे। एक महीने अंदर खंड फी किलो 22 रुपया सस्ती थी आहे। पीपी अगवान नफीसा शाह चयो आहे त लाहौर में मीनारे पाकिस्तान ते जलसो ज़रूर थींदो। असांजे मुतहद थियण सां हुकूमत वाइड़ी थी वई आहे। हुकूमत पीडीएम जी जिदोजहद खां ॾिनल आहे। पीपी मेंबर्स इस्तीफ़ाऊं जमा कराए रहिया आहिनि। सिंध हुकूमत मेंबरनि खे इस्तीफ़ाऊं जमा कराइण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म जे सलाहकार शहबाज गिल चयो आहे त हुकूमत पीडीएम जे जलसे खे इजाज़त नथी ॾेई सघे। एसओपीज़ ते अमल न कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। 300 खां वधीक माण्हुनि जे इज्तिमा ते पाबंदी आहे। लाहौर जी एहतसाब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज अदालत में पेश। अदालत शहबाज शरीफ जी ज़ाल नुसरत शहबाज ऐं धीअ राबिया समेत 6 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। पंजाब हुकूमत पारां पीडीएम जे सुभाणे वारे ॾिठल जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो। फिरदौस आशिक़वान जो चवणु आहे त जलसे जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। अणवणंदड़ वाक़िए जी ज़िम्मेवार जलसा इंतज़ामिया हूंदी। जलसे इंतज़ामिया ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कबी। पीडीएम टोले जे ब्रेकअप जो वक़्तु अची वियो आहे। सियासी सरकत लॻाईंदड़ कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त 13 डिसंबर जो असर ज़रूर नज़र अची वियो। जलसे लाइ कुर्सियूं लॻण शुरू थी वियूं आहिनि। इमरान खान चयो हो त जलसे जी इंतज़ामिया ख़िलाफ़ केस कबो। केस डीजे भट्ट ऐं कढ़ाई वारे ख़िलाफ़ थियो आहे। मानी मरियम नवाज़ खादी ऐं बदहाज़मो वरी हुकूमत खे थियो। लाड़काणे में इलाहाबाद थाणे जी हद में नौजवान खे कपड़नि खां आजो करे निशानो बणाइण वारी वीडियो वायरल थियण खां पोइ एसएसपी मसूद बंगश नोटिस वरितो। नौजवान जे बाल जी फरियाद ते केस दाख़िल थियण खां पोइ ॿिनि जवाबदार फरमान अबड़ो ऐं जावेद खोखर खे गिरफ़्तार करे वरितो। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस सबब वधीक 71 ॼणा हयाती विञाया वेठा। फौतुनि जो अंग वधी 8724 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 2729 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 4,35,056 थी वियो। हैदराबादी सिविल अस्पताल में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ फौत थी विया। दादू ज़िले में वधीक 27 मरीज़ कोरोना वायरस में विकोड़जी विया। मरीज़नि जो अंग वधी 125 थी वियो। फोकल पर्सन डॉक्टर अयूब मेमण जो चवणु आहे त मुतासिरनि खे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। खानपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे ते हथियारबंद डंपर ड्राइवर फिदा हुसैन ममरो खे अगवा करे विया। वाक़िए खां पोइ पुलिस इलाइक़े जी नाकाबंदी करे छॾी। पुलिस डंग बंद वटि पेरा विञाए मोटी आई। मोरो वेझो क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो केरी वैन खे टक्कर। हिकु औरत फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। मेहर वेझो इंडस हाईवे ते कोहड़े सबब वैन ट्रक ऐं डाटसन में टक्कर, 10 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हादसो कोहड़े सबब पेश आयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहड़े जो राज। कोहड़े सबब माण्हुनि खे सफ़र करण में ॾुखियारियूं पेश अचण लॻियूं। नौशरो फिरोज़, घोटकी, लाड़काणो, मेहर, पडीदन, बांधी, गुपचाड़ी, मोहर, कंडियारो, नसीराबाद, कंदकोट, कंबर शहदादपुर, जैकबाबाद समेत ॿियनि शहरनि में कोहड़े सबब रोडनि तां ट्रैफ़िक
मामूल खां घटि थी वई। मोटरवे पुलिस पारां सफ़र दौरान फोक लाइट्स इस्तेमाल करण जो ऐलान। मक़सूद रिंद वेझो ॻोठ माण्हू जमानी में सिराड़ी छा खे 30 फुट खारो समेक रहंदे बीठल फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत धारो बंदि करण में रुधल। सिलहार वेझो ॻोठ बोरीलो में पोरिस गुलज़ार अहमद नोड़ियो जा 3 पुट पुरस्रार बीमारी में मुब्तला। ॿारहा जिस्मानी तौर माज़ूर हुअण जे करे घुमण खां लाचार बणियल। ॿारनि जे पीउ जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ इस्पतालुनि मां इलाज कराइण बावजूद पुट ठीक नाहिनि थी सघिया। सरकारी ख़र्च ते इलाज कराए परेशानी ख़त्म कई वञे।